अॼु 14 अप्रैल 2026 जो ॾिहाड़ो आहे ऐं हस्बे मामूल मां सुबुह जो सवेर मॉर्निंग वॉक ते निकितुसि त असांजे घर जे लॻी वॾो क़ब्रिस्तान आहे ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिज़ा जो। उते हिकिड़ी वॾी माखी वेठल नज़र आई। सो मूं सोचियो त उन माखी जो जेको ज़ाहिरी स्ट्रक्चर आहे उनखे कैमरा जे अख में महफ़ूज़ करे वठिजे ऐं तव्हां ताईं पहुचाइजे। ॾिठो वञे त माखी जा बुनियादी तौर ते ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ी सिंधी माखी हूंदी आहे जंहिंजी जेको मखो आहे उहो नंढड़ो साइज़ जो हूंदो आहे जीअं मखे हूंदी आहे। ॿियो वरी वॾी माखी हूंदी आहे जंहिंजो माखी जो मखो वॾो हूंदो आहे, उनजी साइज़ ॾेबो जेतिरी हूंदी आहे। उनखे ऑस्ट्रेलियन बि माखी चइबो आहे ऐं हाइब्रिड माखी बि चयो वेंदो आहे। सो हीअ जेकी तव्हांखे नज़र अचे थी इहा हाइब्रिड माखी आहे, यानी मखे वॾे मखे वारी उहा माखी आहे जेका तव्हांखे नज़र अचे थी। अॻिते वेंदे वेंदे ही नंढड़ा मासूम कुते जा बचड़ा नज़र आया। उन्हनि में वॾी हिकिड़ी अट्रैक्शन हुई। मूं सोचियो त इन्हनि खे बि कैमरा जे अख में महफ़ूज़ करे था वठूं। सुबुह जो टाइम हुयो ऐं इन्हनि जो जेको ज़ाहिरी मौसूमाना ॾेख। उन खां अलावा ही पंहिंजूं ज़ाती कुकड़ आहे ऐं उनजा जेके आना हुया उहो सियारे में जॾहिं उन लाथा हुया त उहे पचाए बॉइल करे ॿारनि खाई छॾिया। लेकिन ॿाहिरां वरी पैसनि ते बदक जा अंडा वठी करे उन मुर्गी जी खे ॾिनासीं ऐं उन ते आरोप कयो ऐं जेको हस्बे मामूल हूंदो आहे 20-25 ॾींहंनि खां पोइ उन्हनि मां जेको आहे सो आननि मां उहो उन्हनि फुटणु शुरू कयो ऐं हींअर उहे 5 हुया। हिकिड़ो मरी वियो कमज़ोर हुयो, बाक़ी 4 आहिनि उहे पंहिंजी माउ यानी की कुकड़ सां उन्हनि घुमंदा फिरंदा आहिनि ऐं उन्हनि जी उहा परवरिश कंदी आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदो त हाणे उहे केतिरा वॾा थी विया आहिनि ऐं हू पंहिंजे माउ कुकड़ खां अलॻि नथा थियनि ऐं न वरी कुकड़ उन्हनि पंहिंजे बचनि खां अलॻि थिए थी। महसूसु थिए थो उन्हनि खे ऐं असांखे त हीअ ॼण त उन जा पंहिंजा ई बचा आहिनि। अहिड़ी तरह सां उन्हनि जो ख़्यालु रखे थी ऐं परवरिश करे थी।